वॉशिंगटन DC मां आहियां मुश्ताक राजपर ऐं मां अॼु सिंध जे सकाफ़ती ॾींहं जे हिसाब सां सिंध जे समूरनि माण्हुनि खे सिंध जे अंदरि सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सिंध वासियुनि खे पंहिंजी ॿोली पंहिंजी तहज़ीब पंहिंजी सकाफ़त जो ही यादगार ॾींहुं जेको आहे सिंधी सकाफ़त जो ॾींहुं जेको आहे मां विश करणु चाहियां थो। आई रियली विश यू ऑल अ वेरी हैप्पी सिंधी कल्चर डे। ऐं हिन ॾींहं जे हिसाब सां जेको मैसेज आहे जेको पैगाम आहे जेको इशू लिंक कयो वियो आहे हिन ॾींहं जे सेलिब्रेशन सां उहो कराची ऐं सिंध जा ॿेट आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु अहम आहे त हिन क़ौमी ॾींहं ते सिंधियुनि जी हिन क़ौमी ईद जे ॾींहं ते सिंध जा माण्हू जेके आहिनि पंहिंजे हक़नि जो तहफ़ुज़ बि कनि पंहिंजी ॿोली बचाइनि। ख़ासि तौर ते जेका नई जनरेशन असांजी अचे पई उन्हनि जी सिंधी ॾाढी ख़राबु आहे। काफ़ी ॿार जेके शहरनि में सिंधी ॻाल्हाए कोन था सघनि छो त उहो नॉन सिंधी मीडियम स्कूल्स में पढ़नि था पिया। उनजे करे आई थिंक इट्स वेरी इंपॉर्टेंट कि असां पंहिंजी जेका तहज़ीब आहे जेका ॿोली आहे उनखे बचायूं उनजो तहफ़ुज़ करियूं ऐं ईंदड़ नसलनि ते पहुचायूं। सो मां उमीद थो करियां त हे जेका मिठड़ी ॿोली ऐं जेको पंहिंजो तारीख़ी वरसो आहे कल्चर उनखे असां बचाईंदासीं ऐं ईंदड़ नसलनि ताईं उनखे ट्रांसफर कंदासीं। सो आई विश यू ऑल अ वेरी हैप्पी सिंधी कल्चर डे। सिंध सलामत साथ सलामत।